प्रोग्राम अवामी मसला में आऊं आहियां अव्हां जो मेज़बान पीर कयूम। नाज़रीन, अॼु असीं कोरोना वायरस के हवाले से ॻाल्हि ॿोल कंदासीं। कोरोना वायरस के करे जेकी दुनिया जा 188 मुल्क मुतासिर थिया आहिनि, उते पाकिस्तान ऐं सिंध भी हिन बीमारी में मुतासिर थी है। इन सिलसिले में सिंध हुकूमत जेकी ऐलान किया है लॉकडाउन जो 15 ॾींहंनि जी जेका लॉकडाउन जो ऐलान किया उन हवाले से ज़िले कंबर शहदाद कोट में मुकम्मल तौर पर लॉकडाउन है ऐं माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद थिया आहिनि। हिन लॉकडाउन के हवाले से आम जो तबको आहे, पोरियत तबको आहे, उन ते कहिड़ो असर पियो आहे, इन सिलसिले में कंबर वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणो आहे ऐं हीउ जेको हुकूमत जो ऐलान आहे लॉकडाउन जो उनके कीअं ॾिसी रहिया। अचो त शहर वासियुनि सां ॻाल्हि ॿोल ॻाल्हि इहा ई आहे त मतिलबु ज़िम्मेवारी हर माण्हू खे करणु घुरिजे। हीअ जेका बीमारी आहे इहा तेज़ी सां थी पकिड़िजे, उन हवाले सां असांखे हर शहरी लिहाज़ खे घुरिजे त मतिलबु उनजे रोकथाम लाइ असांखे उपाउ वठणु घुरिजनि। जेको ॿाहिरियों माण्हू अचे थो ॿाहिरि मुल्क मां ऐं उनजे करड़ी नज़र रखूं ऐं हुकूमत खे ॿुधायूं त बाबा हे ॿाहिरि थो अचे, उनखे एडमिट कयूं, तेज़ी सां थी फहिलिजे। हीअ रहंदो तेज़ी सां फहिल बि उन हवाले सां असांखे जेके उपाउ असांखे हुकूमत थी ॿुधाए ऐं इस्लाम में भी इहो आहे त असांखे इहे उपाउ वठणु घुरिजनि। तव्हां को भी एहतियात कोन था कि उन मास्क पातो आहे न ग्लोव्स पाता आहिनि, जॾहिं त हीअ बीमारी तेज़ीअ सां असांजे शहरनि में पकड़िजी रही आहे, त तव्हांजो छा चवणो आहे हिन सिलसिले में? पहिरीं ॻाल्हि इहा त हिते मास्क मिलनि कोन था। वॾी अस्पताल में भी जांच कया, काथे स्टोरनि ते गायब लॻा पिया आहिनि। मास्क कंहिंखां वठूं, कहिड़ी हिसाब सां असां पंहिंजी माना एहतियात कयूं। असां हुकूमत को भी सहकार नथी करे। ज़िले इंतज़ामिया के असां गुज़ारिश था कयूं हिते मास्क ॾिना वञनि, विराए वञनि ऐं हिन किनी बीमारी मां असांखे के सुठे हिसाब सां हिते असां साबुण या मसला हिते ग़रीब आवाम आहे उहो काॾे वञे, कंहिंखां वठे, कंहिं शइ जी हिते असांखे सहूलियत का भी शइ नथी मिले असांखे। हुकूमत जो ऐलान किया लॉकडाउन जो, इन सां आम माण्हू ते कहिड़ो असर आहे ऐं जेकी वज़ीर आला सिंध ऐलान किया तो सब्जी किराना गोश्त मार्ग खुलियल रहंदा, उहे कंबर में मुकम्मल तौर ते बंद आहिनि ऐं ॿियो जेको ग़रीब तबको आहे उहो हिन पीड़िजी रहियो आहे हिन लॉकडाउन जे हवाले सां। तव्हां छा चवंदो? सब खां पहिरियां त जेको ही कदम खयों आहे सिंध हुकूमत, उहो तमामु सुठो ऐं वक़्तायती कदम आहे। छो त असां ॾिसूं त पहिरियां जेके मुख़्तलिफ़ मुल्क आहिनि, इटली आहे, चाइना आहे, उन्हनि बि ईअं ई लॉकडाउन करे ही हिन बीमारी ते कंट्रोल कयो आहे। ॿी शइ त जेकॾहिं ही जेको लॉकडाउन जे करे जेको इफेक्ट थिए थो ग़रीब बेरोज़गार जेके आहिनि या जेके मज़दूर ॾियाड़ी ते आहिनि, उन्हनि जे लाइ सिंध हुकूमत खां असां इहो ई हुकूमत मुतालबो कंदासीं त हिननि जे लाइ को ख़ुसूसी पैकेज ॾियणु खपे, या उन्हनि खे जेके दिल्ली वारा मज़दूर आहिनि उन्हनि जे लाइ कुझु इमदादी पैकेज ॾिनो वञे त जीअं उन्हनि जो मसइलो या उन्हनि जी जेका तकलीफ़ आहे उहा उन्हनि जी ख़तमु कई वञे। बहरहाल ही सिंध हुकूमत जो सुठो कदम आहे ऐं अवाम के भी असां अपील कंदासीं त हू घर में रहे ऐं थोरो सोशल डिस्टेंस जेको आहे न उहो रखे माण्हुनि मां। माजिद इहो ॿुधायो त हीअ जेकी सिंध हुकूमत जो लॉकडाउन वारो फ़ैसिलो आहे, तव्हां हिनखे कीअं था ॾिसो पिया ऐं हिन बीमारी कोरोना वायरस जेकी दुनिया खे परेशान करे छॾियो त उनजा बचण जा कहिड़ा तरीक़ा थी सघनि था? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पीर साईं महिरबानी। सभ खां अवल त हुकूमत जे फ़ैसिले जी असां अजाएं कईसीं शुरू खां ई, पर हिन में कुझु जेके इफेक्ट्स आहिनि उहे तमामु जेको आहे सो जेके न बुरा साबित थिया आहिनि अवाम जे मथां। जेको अवाम नास खे तकलीफ़ आई आहे, सिंध हुकूमत CM साहब जेको नोटिफिकेशन जारी कयो त जेके जेको आहे सो शयूं जेके पाबंदी जे ज़मरे खां ॿाहिरि आहिनि, जेके शूट आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो सुबुह खां वठी तव्हां कवरेज कई आहे, उहे दुकान बि जेको आहे सो SSP कंबर बंदि कराए छॾिया आहिनि। असां गवर्नमेंट खां इहो पुछणु चाहियूं था त जेके शयूं हिन ज़मरे खां ॿाहिरि आहिनि, पाबंदी में नथियूं अचनि, तव्हां उन्हनि खे छो था बंदि करायो? स्टोर बंदि लॻा पिया आहिनि, भाॼी जेको आहे सो का नथी मिले, सब्जी बंदि लॻी पई आहे। अलबत्ता जेकॾहिं को खोले थो त उनजे मथां लाठी चार्ज कई थी वञे। हीअ त हिकिड़ो जेको आहे हथरादू कोरोना बि बचियो वियो आहे, जेको अवाम खे बुख मारण वारो। ही लॉकडाउन तमामु हिकिड़ो बहितरीन अमल आहे, इन सां बिल्कुलु रेशो जेको आहे घटि थींदो ऐं घटि थियो आहे। कल्ह बि जेको आहे गवर्नमेंट जा जेको नुमाइंदा ॿुधाइनि था प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए त बिल्कुलु जेको आहे हिन जो रेशो घटि थियो आहे। पर जेको हिते जेको माहौल तव्हां पाण ॾिसो पियो था, जेको हथरादू तौरु बंदि कराइण वारो सिस्टम आहे, इन जो जेको असरु आहे उहो तमामु जेको अवामी नास ते जेको आहे बुरो साबित थियो आहे। मां SSP साहब खे हिन तव्हांजे चैनल जी मार्फत या जेको जेके आला जेके हुकुमरान आहिनि, आला अमलदार आहिनि, उन्हनि खां इहा घुर थो कयां त तव्हां जेको आहे सो जेके हुकूमत ऐलान कयो आहे उन ते अमल कयो। तव्हां पाण कानून जो जेको आहे सो धजिया न उॾायो। हीअ कानून जो जेको आहे सो भञकड़ी आहे जो
DC पंहिंजो CM साहब हिकिड़ो नोटिस थो कढे, नोटिफिकेशन जारी थो करे त हीअ शयूं खुलियल रहंदियूं, हीअ ज़मीरे में नथियूं अचनि जेको आहे सो, ऐं उहे तव्हां हथरादू पाण ई बंदि करायो था। इहो ग़लति आहे, इहो अवामी नास ते हिकिड़ो बुरो असरु आहे, ऐं जेको आहे तमामु तकलीफ़ खे जेको आहे सो कल्ह खां वठी कंबर जे अवाम जेको आहे सो मुंहुं ॾिनो आहे। गुलाम सरवर इहो ॿुधाए त कोरोना वायरस सां जेको आहे सो ही जेकी सिंध हुकूमत लॉकडाउन कयो आहे, तव्हां उन क़दम खे कीअं था ॾिसो? हिन बीमारी खां बचण जे लाइ असांखे छा करणु खपे, ऐं जेको लॉकडाउन सां आम पौरियतनि ते असरु पियो आहे, तव्हां छा चवंदो? अदाण पौरियतनि ते या शहर जी हालतूं जेके आहिनि तमामु हिकिड़ी गुरबत जे निशानदी ते चढ़ियल आहिनि। गवर्नमेंट खे पुॼे त इन मिसकिननि जी जांच करे इन जी साल संभाल लही वञे। बाक़ी हीअ हालत रही तमामु मिसकिन ग़रीब उन जो बुरो हाल थींदो। असां वज़ीर आला खे अपील था कयूं, मर्कज़ खे बि अपील था कयूं त बिल्कुलु हे सही जेको आहे अमल बहितर ई आहे। पर जेके मिसकिननि जो हिनमहिल तमामु हुननि जी हालतूं तमामु हिकिड़ियूं नाज़ुक थी रहियूं आहिनि। असां सिंध गवर्नमेंट खे मर्कज़ खे बि था चऊं त पहिरियों त मिसकिननि जी जांच कई वञे। असां इहे आवाज़ उथारिया आहिनि, ज़िले जी तहत ते असां ॻाल्हायो आहे DC साहिब सां। असांजो जेके जनरल हुयो या SSP साहिबु वेठो हुयो मीटिंग में, जे साईं को सरमाएदार हुजे तव्हां उन्हनि सां वञी कॉन्टेक्ट कयो त मिसकिननि जी संभाल लहनि। सरमाएदार कहिड़ो आहे हिते जेको पंहिंजो पूरत करे ऐं कंहिं मिसकिन जी मदद करे? उहो नथो थी सघे। को गवर्नमेंट जो को रूल अहिड़ो को निकिरी अचे जो मिसकिन जी सार संभाल लहे। जेको 300-500 कमाइण वारो, अॼु उहो उन जी हालत छा हूंदी? असां त रस्ते ते वेठा आहियूं चौंक ते, त हिकिड़ी सुज़ुकी भत जी अलाए काॾां भरिजी आई। हिकु सुज़ुकी कॾहिं 100 माण्हू लॻी पिया, उन्हनि खे न मिलियो। बसि ईअं उछलाई ॾेई आहे जंहिंखे जेको नसीब मिलियो। इहा हालत थी त असांजे मुल्क जी तमामु हिकिड़ो नुक़सानु थींदो, असांजे मुल्क जी बदनामी थींदी। ज़िले इंतिज़ामिया खे जेके MP MLA मरी आहिनि छा? उन्हनि खे हक़ आहे सार संभाल पंहिंजी हद जे पंहिंजे अवाम जी लहनि। MLA साहिबु को मौजूदगी में आहे कोन, परे खां थो छापड़ू हाणे फेसबुक ते, हुननि जो कुल्हे कांधी थिए असां सां। हे जेके हालत आहे हिनमहिल बिल्कुलु जेको नज़रियो जेको गवर्नमेंट जो आहे बिल्कुलु सही आहे, पर मिसकिन ग़रीब जेको रोडनि ते 100-500-200 कमाइण वारो, उन जी छा हालत रहंदी? जेसिताईं असांजा नुमाइंदा, असांजा MP MLA पंहिंजी सार संभाल पंहिंजे इलाइक़े जी न रहंदा त ख़ुदा ताला कंदो। असां दाहूं इहे कंदासीं मुंहिंजा अल्लाह, जेके असांजा इहे सियासतदान हुया, जेके MP MLA हुया, हिन मज़लून ऐं मिसकिननि जी सार संभाल न रही सघिया आहिनि। ख़ुदा ताला तूं हिननि खां हक़ वठिजाए। असां इहा ई दुआ था घुरूं त मिसकिननि जी असांजा जेके हिते नुमाइंदा आहिनि, असांजा DC साहिब आहे, कमिश्नर साहिब आहे, डिवीज़न जी लेवल ते, हिन मिसकिननि जी हिते महिरबानी करे सार संभाल लहनि। न लहंदा ख़ुदा ताला उन्हनि खां पाण ई पुछी सघे थो, जवाबु अलाह ताला वटि पाण ॾींदा। कोरोना बीमारी वबाई बीमारी आहे जंहिंसां दुनिया सॼी परेशान आहे। उन ते कंट्रोल करण जे लाइ जेकी हुकूमत ऐलान कयो आहे लॉकडाउन जो, त तव्हां उन क़दम खे कीअं था ॾिसो ऐं वधीक हिन बीमारी खां कीअं बची सघिजे, ऐं हिन लॉकडाउन सां जेको आम तबिको आहे उन ते कहिड़ो असरु पियो आहे? सभ खां पहिरियों असां हुकूमत जी हिन जी हिमायत था कयूं त हुन लॉकडाउन कयो आहे। लॉकडाउन जे करे हीअ सॼी जेकी ॿाराड़ी आहे उनजो जेको सिस्टम आहे जेको शहर जी तरफ़ अचनि पिया, ऐं उन सां हथु मिलाइण जे करे जेको मथां खां ॿुधूं पिया त उहे ॿाराड़ियुनि जो जेको कम्यूनिकेशन आहे घटियो आहे। उनजे करे काफ़ी सारा हिते सिंध जे अंदरि कंट्रोल थींदो हिन बीमारी जे अंदरि। बाक़ी हीअ जेकी बीमारी आहे हीअ कुदरती बीमारी आहे, ऐं स्पेशली जेके हीअ हिन फ़ौज जी आहे, न हिन का पुलिस जी आहे। हीअ जेकी वबा जी आहे हिनखे कंट्रोल जेको करण जो आहे उहा हेल्थ जो आहे। उन में डॉक्टर ऐं नर्सियूं ऐं जेतिरो उहो कंट्रीब्यूशन कंदा हिन में, जेतिरो सिहत जे बारे में असांखे ॾिनो वेंदो, तॾहिं हीअ बीमारी कंट्रोल थी सघे थी। ऐं शहर जे हिन लॉकडाउन जी असां हुकूमत जी भरपूर लफ़्ज़नि में हिमायत कयूं था त हीअ लॉकडाउन जेको आहे उहो जारी सारी रहियो वञे, त जीअं अवाम में जेकी आहे उहा बीमारी उहा वधीक न फैलिजे। को हैंड वॉश भी न रखियो वियो आहे हथ धोइण लाइ, का शइ बि न ॾिनी वई आहे। ऐं आवाम ग़रीब जेको आवाम आहे उहो घरनि में बंदि आहे, उन्हनि जो खाइण पीअण जो सिस्टम बि न ॾिनो वियो आहे। अहिड़े हिसाब सां हुकूमत खे अपील था कयूं, राशन उन्हनि खे ॾिनो वञे ग़रीबनि खे, ऐं उन्हनि जी मदद कई वञे जेके घरनि में आहिनि। हैंड वॉश त कयो वियो आहे पर उन को माना रिलीफ न ॾिनो वियो आहे।
अहिड़े हिसाब सां को आवाम खे माना मदद कई वञे, ऐं आवाम में साथ ॾिनो वञे, मास्क बाक्स ॾिनो वञे, हैंड वॉश ॾिनो वञे, हथ धोइण जो डिटोल वग़ैरह साबुण ॾिनो वञे, माना अहिड़े हिसाब सां बंदिश कई वञे, ट्रैफिक घटि कई वञे, ऐं माना उन्हनि खे मदद कई वञे उन्हनि जी। ऐं जेकॾहिं हिकु बीमारी जी ॻाल्हि पई करे, सॼी दुनिया हिन बीमारी जे ॾाढो बेबस आहे। हाणे पाकिस्तान वटि एतिरा वसाइल ई कोन्हनि। मिसाल तौरु इटली, चाइना, अमेरिका ऐं उते ई अलाए केतिरियूं जानियुनि जो नुक़सानु थी चुको आहे। ऐं हिते जेको सिंध हुकूमत लॉकडाउन जो ऐलान कयो आहे ऐं उहो मुस्बत फ़ैसिलो आहे ऐं बहितरु फ़ैसिलो आहे, पर उन में काफ़ी असांखे कोताहियूं नज़र पियूं अचनि। त जीअं कल्ह माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो ऐं गिरफ़्तार करे लाकअपनि में रखियो वियो ऐं याने हुकूमत जो चवणु आहे त रश न थिए ऐं लाकअप उते असांजे ऑफिसरनि जूं ऐं ऑफिसूं बराबरि आहिनि ऐं 200 खां सभई माण्हू जेके कल्ह गिरफ़्तार कया उन्हनि खे जेलनि में मोकिलियो वेंदो। उते जेके क़ैदी महफ़ूज़ आहे ऐं उन्हनि जी ज़िंदगी में ख़तरे में पइजी वेंदी ऐं इहा कोर्टुनि में रश थींदी। ऐं कल्ह की जेके गिरफ़्तारी आहे उनजी असां शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। स्कूटर चालान कया विया आहिनि ऐं उहे स्कूटर छॾाइण जे लाइ माण्हू सुबुह जो कोर्टुनि में पहुचंदा ऐं ख़ासि करे इहे जेको पोरियों तबिको आहे 15 ॾींहं ॾिहाड़ी वारा ऐं इहे जेके 500 कमाए अटो गिहु खीरु ऐं खंडु वठी ऐं पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र पिया कनि ऐं उन्हनि खे बंदि कयो वियो आहे। उन्हनि खे रोज़गार ते नथो ॾिनो वञे, मज़दूर जेके पिड़नि ते पहुचनि था ऐं उन्हनि खे वापसि कयो वियो आहे ऐं हिते कंबर में त कर्फ्यू वारी सूरत हाल आहे। असां हिन अमल जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं तमामु सिंध में मेडिकल स्टोर ऐं सब्ज़ी जा दुकान, किराने जा दुकान ऐं बिल्कुलु खुलियल आहिनि ऐं हिते त चोथों ॾींहं खां वठी सभु लॉकडाउन कयो वियो आहे। पुलिस उन्हनि खे डंडा हणी ऐं मुंतशर पई करे ऐं असां उनजे अमल जी मज़म्मत था कयूं। हिते ॿियो हिकिड़ो सिस्टम कयो वियो आहे त भई असां खां परमिट वठो, भई छाजी परमिट वठूं। हाणे उते मुख़्तियारकार ऑफिस में रश लॻी पई आहे माण्हुनि जी, होॾो रश ते बंदिश आहे। DC ऑफिस में रश लॻी पई आहे माण्हुनि जी, SDM ऑफिस में माण्हुनि जी रश लॻी पई आहे ऐं हिते मनपसंदि माण्हुनि खे परमिट ॾिनी थी वञे। आम ग़रीब माण्हुनि खे, ठेले वारनि खे ऐं रेड़ी वारनि खे परमिट न ॾिनी वञे, उन जूं काफ़ी शिकायतूं आहिनि ऐं असीं हिन अमल जी मज़म्मत था कयूं। ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी शहीद भुट्टो जे हवाले सां असां कंबर में तक़रीबन 8 चौकनि ते पिपल चौक, खबड़ी मकान ऐं हिते मुख़्तियारकार ऑफिस ऐं भुट्टो चौक तमामु जॻहियुनि ते असां हैंड वॉश जूं टैंकूं रखियूं आहिनि ऐं उते हीअ उनखे रखिया आहिनि त जीअं माण्हू ऐं पंहिंजा हथ साफ़ु कनि। ऐं असां उन हवाले सां ऐं माण्हुनि खे इहा अपील कंदासीं त हू पंहिंजे घरनि ताणी महदूद रहनि ऐं जेकॾहिं अचनि था त जेके असां तव्हांजे लाइ टांकियूं रखियूं आहिनि हैंड वॉश जूं ऐं उहे तमामु उते रश न कनि, वारे वारे सां पंहिंजा ऐं ईंदड़ वींदड़ ऐं हथ धोअनि। ॻाल्हि इहा आहे त बेरोज़गार एॾो असरु पियो आहे। जेको मज़दूर माण्हू जेको 500-400 कमाइण वारो माण्हू उहो बिल्कुलु बेरोज़गार थी वियो आहे ऐं उनजी ज़िंदगी तंग थी वई आहे। बीमारी जो सही आहे, हिते कमु जेको आहे सही आहे, पर हे जेके हालात तमामु ख़राबु थी विया आहिनि शहर जा। हिन वक़्तु असांजे कंबर शहर में 3 इलाइक़ूं बिल्कुलु धंधा कारोबार रोज़गार बंदि थी विया आहिनि माण्हुनि जा। हिकु आम माण्हू जेको 500 तगारी में कमाए थो उहा पीढ़ी वारे खे टिकाए छॾंदा, पीढ़ी बि कोई न अचे। हाणे इन मसइले में त माण्हू काॾे वञनि, कीअं कनि, पंहिंजी ज़िंदगी माण्हू कीअं गुज़ारनि। असांजे लाइ मसइलो थी वियो आहे सब्ज़ी बंदि, किरानो बंदि, मेडिकल बंदि, इहे शयूं बंदि। माण्हू काॾे वञनि माण्हू साईं, कंहिंखे हिकिड़ो चांवर न मिलियो आहे, कंहिंखे हिकिड़ो साबुण न मिलियो आहे, कंहिंखे का शइ न मिली आहे, पती न मिली आहे, कंहिंखे दाल ज़री न मिली आहे कंहिंखे बि। जेकॾहिं हुकूमत जो ऐलान कयो आहे त उहो पंहिंजनि खे ॾींदी, पंहिंजा खाईंदा, जेके हुन नुमाइंदा आहिनि। ग़रीब माण्हू कोन मिलंदो, बसि ख़ुदा बचाईंदो। बाक़ी हालात पूरा थी विया आहिनि, बचाइण रब पाण आहे, रब बचाईंदो बसि। सही ॻाल्हि इहा आहे त बीमारी बिल्कुलु आहे, परहेज़ करणु सुठी ॻाल्हि आहे। गवर्नमेंट खे एतिरो हुजणु घुरिजे त ग़रीब माण्हू मज़दूर माण्हू काॾे वञे, जे खाधो खुराक वरी हुनखे मिले त ग़रीब माण्हू ॿाहिरि छो निकिरे। जीअं मज़दूर माण्हू परेशान आहे, पंहिंजे पेट बुखे लाइ ॿाहिरि निकिरी थो अचे। जेकॾहिं 500-400 कमाईंदो उनजा बचा खाईंदा पोयूं, जेकॾहिं हुनखे राशन पाणी घर ॾे मिलंदो त कोई ॿाहिरि न निकिरंदो। नाज़रीन, कोरोना वायरस ऐं लॉकडाउन जे हवाले सां कंबर वासनि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ वापसि अची ॿीहर पंहिंजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी था रखूं। वेलकम बैक नाज़रीन। कोरोना वायरस ऐं लॉकडाउन जे हवाले सां कंबर वासनि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। अचो त वधीक शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त हिन हुकूमती क़दम खे ऐं कोरोना वायरस जे हवाले सां हू छा था चवनि।
कोरोना वायरस सॼी दुनिया खे परेशान कयो आहे। उन हवाले सां असांजी सिंध बि मुतासिर थी आहे। सिंध हुकूमत तरफ़ां जेकी लॉकडाउन 15 ॾींहंनि जे लाइ ऐलान कयो वियो आहे ऐं कंबर शहर मुकमल तौर ते बंदि आहे, सब्ज़ी बंदि आहे, गोश्त बंदि आहे, मेडिकल स्टोर बंदि आहिनि ऐं निजी जेके अस्पतालूं आहिनि उहे बि बंदि आहिनि। त तव्हां छा चवंदो आख़िरकार हिन बीमारीअ खां कीअं बची सघिजे थो? हीअ जेके हुकूमत जो क़दम आहे तव्हां इन जे लाइ छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त मां इहो चवंदुमि त हीअ जेका बीमारी आहे हीअ पूरी दुनिया में फैलिजी वई आहे बीमारी। इन ई जे लाइ वॾा वॾा जेके तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उन्हनि बि एहतियात खां कमु वरितो आहे, उहे बि गोॾनि भर वेहिजी विया आहिनि। असांखे बि इन क़ौम खे, पाकिस्तानी क़ौम खे, बिलख़ुसूस सिंधी माण्हुनि खे बि एहतियात खां कमु वठणु घुरिजे। ऐं जेकॾहिं असां एहतियात न कयोसीं ऐं गफ़लत जो मुज़ाहिरो कयोसीं त शायदि असां में उहा सघ कोन्हे का, असांजे माण्हुनि में, असांजी क़ौम में, असांजे मुल्क में उहा सघ न आहे जो हिननि माण्हुनि खे जेको आहे उहे सहूलियतूं इलाज जे हवाले सां मुयसरु करे सघनि। ऐं असां अवाम खे इहा ई अपील कंदासीं त बराए करम ख़ुदा जे वास्ते पंहिंजे बचनि ते रहम कयो ऐं पाण जेको आहे एहतियात खां कमु वठो। जेकॾहिं इंसान जी ज़िंदगी आहे त पूरो जहान बि आहे ऐं जेकॾहिं असां एहतियात को कमु नथा वठूं त शायदि असांजो को हशर अहिड़ो ख़राबु थिए जेको अलाह माफ़ी ॾे, जेको असां ॾिसी सघूं था। बाक़ी जेको हुकूमत सिंध जेको ही पंहिंजो क़दम खयों आहे उहो तमामु हिकिड़ो बहितरु क़दम खयों आहे। इहो असांजे मुफ़ाद में क़दम खयों आहे ऐं उन ई क़दम जी असां हिमायत बि कयूं था। इंतिज़ामिया जे तरफ़ां जेको लॉकडाउन जो मक़सदु आहे माण्हू सम्झनि कोन था त लॉकडाउन छो थियो आहे। हू सम्झनि था को हीअ असांखे का सज़ा मिले थी पई, हीअ सज़ा न आहे, हीअ असांजे लाइ हिकिड़ो मुफ़ीद इलाज ई सम्झो वञे त हीअ जेको आहे माण्हू इन ई मां फ़ाइदो वठनि। बाक़ी जेके अवाम खे थोरी घणी तकलीफ़ आहे उन जे हवाले सां ज़िले इंतिज़ामिया खे को तरीक़ो कढणु घुरिजे जेको आहे परमिशन जे हवाले सां, जीअं माण्हुनि खे कुझु न कुझु जेको आहे सहूलियत बि थी सघे ऐं उन मां कुझु माण्हू इस्तिफ़ादो हासिलु करे सघनि। बहरहाल असां माण्हुनि खे इहा गुज़ारिश कंदासीं एहतियात बि करनि, ॿियो अलाह जे तरफ़ रुजू थियनि, तौबा ताइब थियनि। हीअ हिकिड़ो अज़ाब आहे पूरी दुनिया जे मथां हिकिड़ी वबाई सूरत इख़्तियार करे वई आहे। इन में हिकिड़ो अमल आहे त शरीयत बि असांखे एहतियात थी सेखारे पई। जेसि ताईं असां एहतियात नथा कयूं इन एहतियात खां सवाइ थी सघे त मथां असां हलाक थी वञूं ऐं उन मां जेको आहे बे एहतियाती जे करे नुक़सानु थिए, इन जे करे वॾा नुक़सान थी सघनि था। सिंध हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त असांखे फैसिलिटी ॾिनियूं वञनि पंहिंजे ग़रीब अवाम खे, जीअं हू पंहिंजे घर में महदूद रहे ऐं कुझु हुकूमत सां सहकार करे। जेसि ताईं हुकूमत कोऑपरेट न कंदी अवाम सां त अवाम कीअं गुज़ारो कंदो? बिल्कुलु उहो अमल तक़रीबन अलहमदिल्ला थी वियो आहे, पर कुझु ग़रीब अवाम परेशान आहे, उहो काॾे वञे नक़्द। उन शयुनि जे करे अवाम ग़रीब निकितो आहे त को कुझु किथां मिले, कुझु किथां किले। ईअं कंदा त हुकूमत जे हालात अञा वधीक ख़रीद आहे, बदमूनी तरफ़ इहे हालात में था। त सिंध हुकूमत खां इहो असां मुतालबो था कयूं त इनखे राशन जेको चयो वियो आहे, इक़दामात खयो वियो आहे, उनखे पूरी तरह उहो यूटिलाइज़ कयो वञे त जीअं अवाम कुझु थोरो बहितरी तरफ़ अचे। बाक़ी ईअं न थींदो त बदमूनी वधिजी वेंदी। इन जो बि ख़दशो आहे न, बीमारी त हिकिड़ी अलॻि शइ ईंदी, उनखे असां मञूं त क़ुदरती आफ़त उनखे अवाम बिल्कुलु संजीदा वठी चुको आहे, पर ग़रीब अवाम काॾे वञे? उन लाइ सिंध हुकूमत खे खपे त पंहिंजे फैसिलिटीज़ खे वधायो वञे जीअं अवाम जी मुश्किलात हल कयूं वञनि। सर साईं रोज़ी बंदि आहे, धंधा बंदि आहिनि, माण्हू परेशान आहिनि ॾाढा साईं। इहो असर आहे, कुझु बि न आहे। हलो घर हलो, पुलिस टिकाईंदी थिए बसि हलो। तरीक़ो साईं राशन वग़ैरह चयूं उहो कुझु बि साईं न, इलाज मेडिकल बंदि, हर शइ बंदि साईं। ज़ुल्म आहे, छा आहे, कुझु बि खुलियल न आहे। हे सुठो कमु कयो अथई जेको आहे ऐं शहर बंदि थियणु खपे, तॾहिं बीमारी ते कंट्रोल थींदो। इन सां आम माण्हू ते कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे? आम शहर बंदि आहे त घणो फ़र्क़ु पइजी वियो माण्हू ते। सब्ज़ी वग़ैरह या ॿियो कुझु मिले थो पियो? सब्ज़ी घटि थी मिले। अच्छा, उहा सही तो मिले थी या महांगी मिले थी? सही थी मिले। बीमारी त पहिरियां ई आहे सकर में, जेकॾहिं बीमारियुनि वारा वरिता विया आहिनि उन्हनि जे लाइ को बि इलाज वग़ैरह नथो थी वञे। ग़रीब माण्हू जे लाइ ॿ 40 रुपया किलो हूंदा, हींअर 70 रुपया किलो थी विया। पहिरियां जागीरदारनि ऐं वॾेरनि त सिंध धरतीअ जो बेड़ो ई ॿोड़े छॾियो आहे। हींअर बि जेकॾहिं कंबर डिस्ट्रिक्ट जी का बजट वग़ैरह आहे सो बि नवाब ऐं जागीरदारनि जे जेब में थी वञे। जेकॾहिं डिस्ट्रिक्ट कंबर जी बजट इन कंबर जे अवाम ते ख़र्चु कई वञे त बि कंबर अमीर थी सघे थो ऐं ग़रीबनि ताईं पहुची सघे थो। मुराद अली छा ऐलान कयो आहे त मां राशन ॾींदुसि, साबुण ॾींदुसि, का शइ बि हिन वक़्तु ग़रीब अवाम ताईं कोन पहुती आहे। मां हिकिड़ो फिंगर फ्राइज़ चिप्स खपाईंदो आहियां, ब्रोई माला में 100 रुपया कमाईंदो आहियां, 100 खाईंदो आहियां। हींअर असां किथे काॾे वञूं, ॿियो ॾींहुं आहे बंदि पियो आहे शहर, किथां वञूं कमु? अच्छा, हीअ जेकी
एताद कहिड़ो कयूं एताद इहा बीमारी आहे तव्हांखे काशे मिले ई कोन थी इहा वॾी बीमारी आहे सखर में मतलब बीमार जेके वर्ता विया आहिनि उन्हनि जो को बि इलाज वग़ैरह कोन थो थी वञे टियों ॾींहुं बि हिकिड़ो धरणो हिन सखर में त असांजो कोई इलाज नथो थी वञे खाधे पीते लाइ काशे ॾिनी थी वञे बस ॿाहिरि निकिरूं त खाऊं छा कोशिशि कयूं था मज़ूरी वग़ैरह करे घर हलायूं करे वञूं कोरोना वायरस जे हवाले सां परेशान आहे सिंध हुकूमत ई जेको क़दम खणी माण्हुनि खे घरनि ताईं महदूद रहण लाइ चयो आहे ॿियो ॾींहुं आहे लॉकडाउन आहे त इन सिंध जे क़दम खे कीअं था ॾिसो ऐं जेकी महांगाई कई वई आहे हथरादू तौर ते जेके दुकानदार आहिनि या ॿियनि जे तरफ़ां त इन्हनि जो ग़रीब तबिके ते कहिड़ो असरु पइजी रहियो आहे हुकूमत कदम सुठो खयो आहे चीफ मिनिस्टर साईं मुराद अली शाह पर हाणे आहे प्राइम मिनिस्टर जो बि कमु आहे फेडरल जो बि त महांगाई खे जेको आहे कंट्रोल कजे जेके हरू भरू महांगाई कनि था जेको ज़ख़ीरो अंदाज़ कनि था उन्हनि ते सख़्तीअ सां कराई कई वञे जेको आहे सो ऐं ग़रीब तबिके खे रिलीफ ॾियणो खपे बाक़ी जेतिरो थी सघे वफ़ाक़ बि तामुन करे सिंध त पंहिंजी भरपूर कोशिशि करे रही आहे वज़ीर आला ख़ुदि कोशिशि करे रहियो आहे बाक़ी इहो आहे त ग़रीब गुरबो आहे वीचारो ॾाढो मुतासिर थियो आहे उन्हनि खे चोथों पंजो ॾींहुं आहे जन पा असां राशन ॾींदासीं फूड ॾींदासीं कुझु का मूवमेंट ई न थी आहे कंहिंखे का शइ मिली न आहे हर को अमीर माण्हू आहे त उहो पंहिंजो गुज़ारो करे थो या जेको बिज़नेसमैन आहे उहो पंहिंजो ज़ख़ीरो करे रखे उहो गुज़ारो करे थो जेको गाॾी वारो रेडी वारो ग़रीब गुरबो वीचारो काॾे वेंदो चोथों ॾींहुं आहे हुनजो केरु सार संभालण वारो आहे इन खे माना बहितरु हुजणु खपे त गवर्नमेंट हिन ते एक्शन खणे आर्मी बि खणे एक्शन उनखे ऐं जल्दी जल्दी उनखे रिलीफ आम ॾिनो वञे जेको आहे सो गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी लॉकडाउन आहे शहर जा कारोबार समूरा बंदि आहिनि त तव्हां इन क़दम खे कीअं था ॾिसो ऐं तव्हां छा चवंदो असां चवंदासीं तमामु सुठो कमु आहे वज़ीर आला तमामु भलो कमु कयो आहे ऐं हीउ जेको अमल आहे तमामु बहितरु आहे असांजे फ़ाइदे लाइ आहे हीअ जेके शहर बंदि आहिनि सभु कुझु असांजे फ़ाइदे जे लाइ आहे हीउ तमामु बहितरु आहे अच्छा ही जेके माण्हू काफ़ी सारा असांखे शहर में घुमंदे नज़र अचनि था पिया मुसलसल पुलिस उन्हनि खे हिदायत थी करे त उहे आख़िर छो नथा इन ॻाल्हि खां बाज़ अचनि छा आहे जो हिते हर को ग़रीब आहे ग़रीब गुरबो सब्ज़ी आहे कंहिंखे दाल आहे कंहिंखे कहिड़ी शइ खपंदी आहे घर जूं ज़रूरत शयूं इन्हनि जे लाइ माण्हू बाज़ारि में निकिरी था अचनि कोरोना वायरस फैलिजी रही आहे ऐं इन हवाले सां तव्हां छा चवंदो ऐं जेको सिंध हुकूमत लॉकडाउन कयो आहे त इन सां जेको आम माण्हू आहिनि उन्हनि ते कहिड़ो असरु पियो आहे ही कोरोना वायरस जी हीअ वबाई बीमारी जेका आहे इहा तमामु हिकिड़ी ख़तरनाक आहे ऐं असां जेके बि आहियूं जेके असां मां त हिन वक़्तु गवर्नमेंट एम्प्लॉई आहियां असांजी हिन वक़्तु ड्यूटी ते हुयुमि हींअर आयो आहियां 9 बजे खां वठी 1 बजे ताईं असांजी एग्रीकल्चर एक्सटेंशन खुलियल हुई उनखां पोइ जेको बि सिंध गवर्नमेंट जो जेको हीउ क़दम आहे उहो बहितरीनु आहे छो त हीअ वबाई बीमारी आहे ऐं फैलिजे थी ख़ासि करे स्पेशली जेके असां हिक ॿिए खे हथु ॾियूं था या ॿिया के अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि या जेको आहे सो साह जे वसीले बि अचे थी पई त इन जे करे हीउ गवर्नमेंट जेको शहर बंदि कराया आहिनि लॉकडाउन कराया आहिनि तमामु सुठो क़दम आहे ऐं उनखां पोइ असां आवाम खे बि इहो जेको आहे सो सोचणु खपे त असां इन ते अमल कयूं ऐं ॿियो गवर्नमेंट खे असांजी हिकिड़ो अर्ज़ु आहे त जेके ॾिहाड़ी वारा मज़दूर आहिनि ऐं जेके ग़रीब तबिको आहे ख़ासि करे रोज़ कमाईंदड़ आहिनि उन जे लाइ बंदोबस्तु कयो वञे त जीअं ग़रीब तबिके खे बि कुझु रिलीफ मिली सघे ऐं जेके किरयानी जा दुकान आहिनि ऐं उनखां पोइ मेडिकल स्टोर आहिनि सब्ज़ी वग़ैरह आहिनि उन्हनि तां पाबंदी हटाई वञे ऐं आम माण्हुनि खे बि असांजी इहा गुज़ारिश आहे त किथे बि रश न कई वञे ऐं हीउ गवर्नमेंट जो क़दम तमामु बहितरीनु क़दम आहे इनशाला असां गवर्नमेंट सां गॾु आहियूं ऐं इनशाला हीउ क़दम जेको आहे गवर्नमेंट जो कामयाबु ईंदो मज़ूर माण्हू साईं असां गाॾो आईंदा ॿियो ॾींहुं आहे बंदि लॻो पियो आहे 1000-1500 रुपया रोज़ ख़र्चु आहे असांजो असां हाणे काॾे वञूं ग़रीब माण्हू हिते ग़रीब गुरबो घणो आहे सम्झे थो भाउ मिड़ई असां चङाई कई हुजे जेको आहे यार अटो चांवर हे हो हर जान खे मिले मज़ूर जेके बि तबिको आहे बाक़ी जेके सेठियूं आहिनि त उहे त करोड़पति उहे खाईंदा मज़ूर माण्हू काॾे वञे वाह पुलिस भी अलहमदिल्ला सुठो कम करे रही है अलहमदिल्ला पूरो कंबर अलहमदिल्ला लॉकडाउन है हिननि जी वॾा असां शुक्रगुज़ार आहियूं जो हिननि पंहिंजी 24 कलाक अलहमदिल्ला कंबर जा माण्हू जेके आहिनि त माना बाज़ारनि में घटि अचनि था ऐं कंट्रोल थी चुको आहे अलहमदिल्ला ऐं असां इहो ई चवंदासीं त 5 वक़्त निमाज़ क़ाइमु कनि मस्जिदनि में वञनि अलाह साईं खां तौबा कनि ऐं हीअ जेका वबा आई आहे हीअ अलाह जे तरफ़ां आई आहे
हा न साईं, इहा वेंदी बि अलाह जे तरफ़ां ई, अलाह साईं इरादो कंदो इहा झटके में ख़तमु थींदी। बाक़ी जेका इंतिज़ामिया कोशिशि करे थी इहा सुनत अमल आहे, अल्हम्दुलिल्लाह सुठो अमल आहे। सर हिन महिल जेको आहे सो 24 जेको आहे सो माण्हू असां वटि शहर में मुकमल सफ़ाई ते आहिनि ऐं टोटली जेको आहे असां म्यूनसिपालिटी जी मुलाज़िम जी मोकलूं बंदि करे छॾियूं आहिनि। एमरजेंसी नाफ़िज़ थियल आहे, 24 कलाक असां शहर जो विज़िट बि कयूं था ऐं असांजा जेका बि ट्रैक्टर्स आहिनि या चिंचियूं आहिनि उहो सॼो रोड क्लियर करे उन खां पोइ पाड़नि ऐं मालनि में वञनि थियूं। जेको अल्लाह जी महिरबानी सां मां फ़ख्र सां चवंदो आहियां त हिन महिल बि असांजे ज़िले में कंबर में पहिरियों नंबर जेकी आहे सो कंबर म्यूनसिपालिटी आहे। तव्हांखे किथे बि एतिरी सफ़ाई नज़र न ईंदी जेतिरी तव्हांखे कंबर में नज़र ईंदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियों त असां जेके बि असांजो कंबर शहर आहे असां कोशिशि था कयूं त सफ़ाई जी नालो बहितर खां बहितर कयूं। असां रोड त बिल्कुलु क्लियर करे विया आहियूं ऐं ॿी सूरत हाल इहा आहे त असां फायर में नालो फायर जी असां स्प्रे करायूं था सॼे शहर में। जेके जाते जाते असांजी फायर वञे थी असां उते नालो सफ़ाई ऐं उन्हनि जो स्प्रे जो बंदोबस्तु कयो आहे। ऐं टियों त असां चौक चौकनि ते असां माना दॿा रखिया आहिनि हथ धोइण लाइ त माण्हू जीअं आवाम अचे ऐं हथ धोई सघे। असांजी कोशिशि इहा आहे त असां हिकिड़ी नंढी गाॾी बि माना कोशिशि में लॻा पिया आहियूं त जीअं महलनि जी घिटियुनि में बि असां स्प्रे कराए सघूं। नाज़रीन, अवां कंबर इंतिज़ामिया ऐं अवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो चवणु आहे त हीअ वबाई बीमारी जेका कोरोना वायरस आहे जंहिंसां दुनिया सॼी परेशान आहे उन सिंध खे बि मुतासिर कयो आहे ऐं उन सिलसिले जो बचाव जेको हिन कोरोना वायरस खां करे सघूं था उहो सिर्फ़ु असीं घरनि ताईं महदूद रही करे ई करे सघूं था। हिन जो ॿियो को बि इलाजु कोन्हे को। जॾहिं त आइसोलेशन वार्ड बि हिते कंबर में क़ाइमु कयो वियो आहे DHQ में। हिन वक़्त ताईं कंबर में को बि अहिड़ो केस साम्हूं न आयो आहे। उन जे बावजूदि बि सिंध हुकूमत तरफ़ां जेको लॉकडाउन वारो ऐलान थियल आहे उन ऐलान जी पैरवी कंदे ज़िले कंबर शहदाद कोट जे 7 तालुकनि समेत नंढा वॾा समूरा शहर लॉकडाउन आहिनि ऐं अवाम उनखे भरपूर मोट ॾिनी आहे। हिन लॉकडाउन जे हवाले सां जेको आम जेको असरु पियो आहे उहो घणो करे इन पौरियतनि ते असरु पियो आहे। जेके ॾियाड़ी कमाए ॾियाड़ी खाइनि था पिया उहे सख़्तु मुतासिर थिया आहिनि। उन्हनि हुकूमत सिंध हितां जे चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खे अपील कई आहे त उन्हनि जी वहार कई वञे त जीअं हू पंहिंजे बचड़नि सां पंहिंजे घरनि में आइसोलेशन करे सघनि ऐं हिन बीमारीअ खां बची सघनि। इन सिलसिले में हुकूमत खे बि ख़ुदि अहिड़ा क़दम खणणु खपनि जेकी ग़रीब माण्हू आहिनि जेके पौरियत आहिनि उन्हनि जी वहार कनि त ऐं उन्हनि खे ॿिनि वक़्तनि जो न सही पर हिकिड़े वक़्त जो बि खाधो खुराक पहुचाई वञे। प्रोग्राम अवामी मसला में वरी कंहिं ॿिए मसइले ते अवां सां गॾु हूंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान पीर कयूम खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।